खैबर मां ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ ॻोठ जिमा शोक जो नाकारा डेरे सिस्टम जे पासे खां सुकल कल खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि खॾ जे साइडनि खां नसरुल्ला शोक, मोहम्मद शोक, उमर शोक जे घरनि जे लोड़े खे बाहि विकोड़े वई आहे। तालका मटियारी मां फायर ब्रिगेड अमलो पहुची न सघियो आहे ऐं जंहिं सबबि ॻोठाण पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते कंट्रोल करे वरितो आहे। ॻोठ जे नंढनि वॾनि माण्हुनि घरनि मां थांव खणी खॾ में गंदो पाणी खणे बाहि विसायो आहे। ॻोठ जिमो शोक जे घरनि खे जानी ऐं माली नुक़सान खां बचायो वियो आहे। खैबराणी पुलिस इतला ते पहुची वई आहे, जंहिं सबबि खैबराणी SHO तस्लीम अहमद भुरगड़ी बाहि जो इतला मटियारी फायर ब्रिगेड अमले खे पिण ॾिनो आहे ऐं फायर ब्रिगेड अमलो बर वक़्तु बाहि लॻण सबबि पहुची न सघियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।